कमिश्नर हैदराबाद सां सीनियर सिटीज़न एसोसिएशन के वफ़द तरफ़ां मुलाक़ात कई वई। हैदराबाद रिपोर्ट मंजूर कालरो। सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद के एग्जीक्यूटिव कमेटी की गजाणी वरी फैसले मूजिब जुड़ियल कमेटी की 4 रुकनी मेंबरन ते बदल वफ़द पंहिंजे सदर दरिया खान बलोच की हिदायतुनि तहत कमिश्नर सां मुलाक़ात कई, जिनमें इंफॉर्मेशन सेक्रेटरी मंजूर हुसैन कालरो, एग्जीक्यूटिव कमेटी मेंबर मोहम्मद इकबाल मेमण, एग्जीक्यूटिव कमेटी मेंबर रियाज अहमद मेमण, जिन जनरल सेक्रेटरी आगा सैफुल्ला खान की रहनुमाई में कमिश्नर हैदराबाद डिवीज़नल सां एसोसिएशन के मसलन बाबत संदस ऑफिस शहबाज बिल्डिंग में मुलाक़ात कई। कमिश्नर मुलाक़ात कंदे डिप्टी कमिश्नर ज़िलो हैदराबाद जनाब ज़ैनुल आबिदीन मेमण के भी पंहिंजे ऑफिस में सॾे वरितो। हरी ऐं ॿियनि मुखिया बाला ऑफिसरनि सां न्यायती ख़ुशगवार मूड में मुलाक़ात थी। इन मौके ते जनरल सेक्रेटरी तरफ़ां एसोसिएशन के कारकर्दगी जा तफ़सील पेश कंदे हेठि ॾिनल ज़रूरतुनि लाइ गुज़ारिश कई वई। हिकु मौजूदा डे सेंटर वारो हाल जीअं त घणो ज़बू हाल थी चुको आहे, उन लाइ मरम्मत कराइण, ॿियो फर्नीचर ऐं टियों एयर कूलर 2 अदद जी फरहामी ऐं चौथो नई इमारत जेका कासमाबाद थाणे जे लॻ तैयार थी रही है, उनमें सीनियर सिटीज़न एसोसिएशन के ऑफिस कायम करण की सहूलियत ॾियण जा कम ऐं हुकुम जारी करे बुज़ुर्ग शहरन के रोज़ाना पाण में मुलाक़ात ऐं तफ़रीह जूं सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं त नवाज़िश थींदी। वफ़द के कमिश्नर ऐं DC साहिबन गौर सां ॿुधो ऐं इन्हनि घुर्जुनि जे हल लाइ वास्तेदार खाते जी सेक्रेटरी ऐं वज़ीरनि खां ख़र्चनि ऐं वग़ैरह जी मंज़ूरी लाइ मदद करण जो यकीन ॾियारियो। सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद के वफ़द पारां पेश कयल जायज़ घुर्जुनि जी मदद करण वारी ख़ातिरी ते ॿिन्ही मुअज़्ज़िज़ साहिबान जा थोरे मञंदे साणस मोकिलायो।